अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इन वक्त असां सचाई न्यूज़ स्टूडियो में लाइव अवां सां मुखातिब आहियूं। मां आहियां अवां जो होस्ट कमांडो पंवर ऐं मूंसां गॾु आहिनि इलाही बख़्श भुट्टो साहिब जिन, जेके हितां सोशल मीडिया प्रेस क्लब जा सदर आहिनि। इलाही बख़्श साहिब, ताज़ो कल्ह जेके आहिनि मां नाज़रीन खे ॿुधाईंदो हलां त असांजो जेको हितां जो अॻूणो MNA अलहाज गौसबख्श खान मार साहिबु मदईजी में आयो हुयो कमारिया साहिबनि जी दावत ते। ऐं कमारिया साहिबनि जेको आहे ॿुधण में आयो त ख़ासि मार साहिबनि जे मान में दावत रखी हुई त उहे पीपल्स पार्टी में आया आहिनि उन ख़ुशी जे हवाले सां। उते जेके आहिनि मां जे चवण जो मक़सदु इहो आहे त जेके असांजे ज़िले जा जेके पीपल्स पार्टी जा मुख्य सियासतदान आहिनि, जेके ख़ासि MNA जा जेके आहिनि उहे टिकट होल्डर बि चई सघूं था, उहे बि हुया त जेके लोकल माण्हू बि हुया कुझु मदईजी शहर में जिन माण्हुनि महर सां ॻाए वॼाए निभायो, जिन उन्हनि जे लाइ माना सख़्तियूं कटियूं, जिन उन्हनि जे लाइ महर जे लाइ मारां खाधियूं, जिन महर जे लाइ माना एॾो कुझु जेको आहे त उहो पाण विञायो, माली ऐं जिस्मानी तौर ते उन्हनि क़ुर्बानियूं ॾिनियूं, उन्हनि मां को माण्हू उन सां गॾु नज़र न आयो मदईअ जो माण्हू। त इहो जेको आहे त तव्हांखे को नज़र आयो का ॿुध सुध आहे भाऊ? भाऊ वीचारा उहे नज़र कीअं ईंदा, हुननि जा हेठियां हेठि मथियां मथे हुननि वीचारनि सां जेकी बि आहिनि शिकारपुर ज़िले ते या गड़िया सिंध जा मदी सिटी ते, त उहे वॾा माण्हू जेके न जीअं वॾे दिमाग़ रखनि था, वॾो रखनि था, त पोइ जेके असां हेठां उन में सलाह छो वठंदा? हुन पंहिंजी दिलि जा बादशाह आहिनि ऐं हेठां ई पंहिंजी दिलि जा बादशाह आहिनि, करे ॾेखारनि। ऐं हालांकि माना पोइ बि आगा सिराज दुरानी वरी बि माना कुझु माना जेको आहे त उहो त वरी बि सही पियो करे। त हाणे जीअं अरसला खान सीलरो आहे ऐं उन सां गॾोगॾु हिकु ॿ ॿिया माण्हू आहिनि जेके उन सां गॾु हूंदा आहिनि, उहे कमारियुनि जी मुखालिफ़त जे हवाले सां दुरानी जे कैंप में हुया। अॼु जॾहिं दुरानी कमारियुनि जी कैंप में आयो आहे त उहे ई माण्हू पाण सां गॾु खणी था आयो आहे न, उहे पाण सां गॾु घुमाए थो जाते काथे। महर जेको आहे त वॾी अफ़सोस जी ॻाल्हि आहे, मूंखे सम्झ में ॻाल्हि न आई त जिन मदईजीअ में जॾहिं प्रोग्राम मदईजीअ जो आहे, मदईजी में प्रोग्राम आहे, त जिन महर सां मदईजी शहर में निभायो, हेॾी सारी सख़्तु माना मुखालिफ़त जे बावजूदु सख़्तु जेको आहे त उन घड़ीअ में त मूंखे सम्झ में ॻाल्हि न आई त इहो अलाए छाजे करे माना महर साहिबु उन्हनि खे अलाए छो न वठी वियो। हालांकि महर उन्हनि खे वठी वञणु घुरिजे हा महर खे, ऐं उन्हनि माण्हुनि खे हथ में ॾेई कमारियुनि जे बंगले ते माना कमारिया हाउस ते उन्हनि खे वठी वञे हा। असुल ॻाल्हि आहे महर साहिबु वीचारो करे छा, इंसान बि त ज़िदीरो हठीलो आहे न, मरंदे मरण ई वेंदासीं, हेॾे न वेंदासीं, हर कंहिंजो पंहिंजो ज़मीर पंहिंजी घेरत आहे नी। त हे जेके भाऊजन आहिनि त इहे भाऊजन जा असां आवाम जेका एॾा वॾा सियासतदान त न आहियूं नी, सही जो असां पंहिंजे ज़मीर हो करे, बाक़ी सियासतदान जेके वॾा आहिनि त उन्हनि जो न दीन आहे, न ज़मीर आहे, न धर्म आहे। न उहा वरी अलॻि ॻाल्हि आहे त जेकॾहिं उहे माण्हू ख़ुदि जेके आहिनि जेके महर साहिब जा उन वक़्तु साथी हुया, त हाणे छा आया उन्हनि माण्हुनि हाणे महर खे छॾे ॾिनो आहे? आया जेकॾहिं उन्हनि माण्हुनि महर खे छॾे ॾिनो आहे, मदईजी जा उहे जेको आहे नाला आहिनि मख़सूस जिन सरे आम महर ते सां निभायो, इलेक्शन में जेको आहे सो एजेंट थिया, इलेक्शन में पोलिंगियूं संभालियूं, कैंडिडेट थिया, ऐं उहे जेको आहे ख़ासि करे माना मदईजी शहर में कमारियुनि साहिबनि जी जेका सियासी मुखालिफ़त आहे उहा एॾी आसान न हुई। ऐं इहो जेको मशहूरु जुमिलो आहे त जेको महर साहिबान ते जेको महर हाउस जोड़ायो मदईजीअ में, त उन जे लाइ इहो ई चयो वियो त महरनि खे मदईजीअ में ओताक ई नथी मिले का, तॾहिं मजबूरनि उन्हनि जेको आहे त हिते पंहिंजो जेको आहे त ओताक ठाराइण जी कोशिशि कई आहे। ऐं महर हाउस मदईजी जो बुनियादु उन्हनि रखियो तां त उते वेही सघनि, को थधो पाणी पी सघनि, को छांव में 2 घड़ियूं गुज़ारे सघनि, को ग़रीब गुरबे सां मिली सघनि। सो एतिरो माना जेको आहे त जॾहिं उन एॾी मुखालिफ़त जे बावजूदि बि जेको कुझु माण्हुनि महर साहिब सां निभायो सियासी हवाले सां आया, जेकॾहिं उहे माण्हू महर साहिब खे पीपल्स पार्टी में अचण खां पोइ जेकॾहिं उहे छॾे विया आहिनि, अहिड़ो को ऐलान थियो कोन्हे। असां मदईजीअ जी जेको आहे उहो सियासत खे बि ॾिसूं था, मदईजीअ जे माण्हुनि ते बि असांजी ॾाढी नज़र आहे, ऐं थोरी घणी शइ खे माना जेको आहे उहो पॉइंट आउट बि कंदा आहियूं, हाईलाइट बि कंदा आहियूं। त अहिड़ी का शइ नज़र आई कोन्हे का त उन्हनि को ऐलान कयो हुजे महर खे छॾण जो।
जेकॾहिं उहो महार खे उन्हनि न छॾियो आहे त महार त उन्हनि खे न छॾे न, महार जंहिं बि ग्राउंड ते हुजे त महार उन्हनि माण्हुनि खे उतां खणी वञे। ऐं मूंखे नथो लॻे त को मदई जो माण्हू उनजे सॼे खॿे को अहिड़ो को न हुयो जेको उते जेको आहे नज़र आयो। अच्छा, मूंखे जेको फेसबुक में नज़र आयो हीअं करे बीहे थो न मरा, उहो लॻे थो शबीर शेख हुयो। अच्छा, हिकिड़ो माण्हू नज़र आयो। सही, मां सम्झां थो शेख शबीर शाश्त महार वटो उस्तादी सिखी वियो आहे। अच्छा, लॻे ईअं थो छो करे उहो मौजूदु हुयो नी। सही, जॾहिं इलेक्शन में उहो थियो पोलिंग में मुखालिफ़ में हुयो त जॾहिं उहो हुते पहुतो आहे त माना त शाश्त महार साहिब वटि उस्तादी हासिल कुझु करे वियो आहे। ठीकु आहे, इलाही मज़ीद जेको आहे तो असां दोस्तनि खां इजाज़त वठूं था। इंशाअल्लाह ताला वरी कंहिं नए टॉपिक सां ऐं कंहिं नए महिमान सां गॾु अव्हां जे साम्हूं हाज़िर ख़िदमत कंदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान कमांडो कमर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।